बालक मंडली तरफा जो है कमलेश रतनानी जो उनजो चेयरमैन है हुन ॾियारी ख़ुशियूं सभिनी जे लाइ जो उनवान सां जेको हिकिड़ो प्रोग्राम हर साल कंदो उन में अॼु हिन 100 जेके घर आहिनि उन्हनि जे लाइ राशन जो इंतज़ाम कयो है जंहिंमें अटो घी खंड वग़ैरह है। कमलेश हींअर जी पंहिंजी बरसाति आई उन खां अलावा जेके काफ़ी सारी शयूं आहिनि जंहिंमें तव्हां समाजी वर्कर एक्टिव थींदा त कीअं ॾिसंदा आहियो ऐं हींअर तव्हांखे ॾियारी जो बि कीअं ख़्यालु आयो? यारी इहो ई ख़्यालु आहे त माण्हुनि जो सफ़ा हाल आई कोन्हे। अॻे बि हिकिड़ा सफ़ा बोरी में ॿुॾी विया आहिनि, बनी बनी सभु ॿुॾी वियूं आहिनि त असां महीने खां हिननि जी जांच कंदा आहियूं। जांच करे हिन खे टोकिन वग़ैरह असां ठाहे ॾींदा आहियूं। पोइ हुननि खे आराम सां मानी मानी खाराए हुनखे आराम सां सामान ॾेई सभिनी खे रवानो कंदा आहियूं। असांजी हैसियत ई एतिरी हूंदी आहे 100 माण्हुनि लाइ त असां पंहिंजी हैसियत सारो कंदा आहियूं। ऐं माल असां तक़रीबन 32 बोरा फी घर में ॾियूं था छो त ॿियूं एतिरो जी 5-6 ॾींहं ॾियारी सुठा गुज़रनि छो त कारोबार वग़ैरह बंदि हूंदो आहे। इन जे करे असां सुठे नमूने कोशिशि कंदा आहियूं त हिन खां बहितर करूं। जी नाज़रीन, ही हो कमलेश रतनानी झूलेलाल बालक मंडली जो जेको ॾियारी जे मौक़े ते 100 घर आहिनि उन्हनि खे राशन ॾिनो। इन जो चवणु आहे त अहिड़ा समाजी कम करे समाजी कम करण सां दिलि सुकून मिलंदो।